अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल गलगार जे नई अचण वारी एपिसोड के बारे में असां ॻाल्हि करण वारा आहियूं। तफ़सील ॻाल्हि बिल्कुलु शुरू खां पहिरीं जेकॾहिं भी असांजे चैनल ते न त मेरे वाले चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा। दोस्तों तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त गलगार ड्रामो अची चुको अथव। उहो ड्रामो ॾिसी इंशाल्लाह जबल जो ड्रामो अथव, तव्हांखे घणे खां घणो मज़ो ॾींदो। ऐं हीअ वीडियो दोस्तनि ताईं शेयर कयो जीअं दोस्तनि खे ख़बर पए त गलगार ड्रामो अची चुको आहे, जंहिंमें असद कुरैशी पुराणा अदाकार ऐं ॿिया केतिरा अदाकार उन में पुराणा आहिनि। ऐं उहो जबल में सिर्फ़ु रिकॉर्ड कयो वियो अथव, जंहिंमें सिर्फ़ु जहिड़ो थींदा ऐं फारियूं ॿरियूं सभु हलंदियूं। ऐं दोस्तों हीअ तकरार ड्रामे जी जॻह अथव ऐं हीअ ड्रामो तव्हांखे घणे खां घणो मज़ो ॾींदो। ऐं हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो जीअं दोस्तनि खे ख़बर पइजी वञे त गलगार ड्रामो अची चुको आहे। ऐं दोस्तों तव्हांखे 2-3 ॾींहं हाणे इंतज़ारु करिणो पवंदो, वरी ॿिया नवां ड्रामा अचण वारा आहिनि। दोलाब ऐं ॿिया केतिरा ई नवां ड्रामा अचण वारा आहिनि। थोरो तव्हांखे देरि करणी पवंदी, मतिलबु थोरो तव्हांखे लेट करणी पवंदी। ऐं इंशाल्लाह ड्रामा अहिड़ा ईंदा तव्हांखे वधि खां वधि मज़ो ॾींदा। असांजो हीअ कहाणी जेको तव्हांजे अॻियां पेश कयोसीं। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब